हा जी अस्सलाम वालेकुम। आऊं तव्हां सां वरी थोरी विचे खां पोइ तव्हांखे वरी जॉइन कयो आहे। उहो चांहि बि एॾी ज़बरदस्त स्ट्रॉन्ग चांहि हुई ऐं चांहि ॿुधाईंदी हलां त फिली जी चांहि हुई। तव्हां यकीन जेके दुबई में हिते रहनि था माण्हू या जेके कॾहिं विज़िटर्स अचनि था असांजे लाइ विज़िटर्स माण्हू त उहो दुबई में अचनि ऐं फिली जी चांहि न कनि त कोई ट्रिप अधूरो आहे। चांहि पीअण खां पोइ असीं हिते आया आहियूं। ही समुंड जो बैक साइड आहे एक्वेरियम जी जेको मूं तव्हांखे ॾेखारियो हो हुनजी बैक साइड आहे ऐं ब्यूटीफुल ॾाढो सफ़ाईअ वारो समुंड आहे। पोयां असां ॾिसी सघूं था त केॾियूं वॾियूं वॾियूं लार्ज बिल्डिंग्स आहिनि ऐं सफ़ाईअ वारियूं ब्यूटीफुल इन्वायरमेंट आहे हिते। ट्रस्ट मी ऐं जॾहिं इंसानु अहिड़ियुनि जॻहियुनि खे ॾिसंदो आहे त दिलि बहार थी वेंदी आहे। ऐं असीं चवंदा आहियूं त